सिंध यूनिवर्सिटी इंतजामिया पारां सकाफ़ती ॾियारो मल्हाइण जे ॾोह में सयाफ़ अॻवाणनि समेत 10 शागिर्दनि जूं डिग्रियूं रोके छॾियूं। तफ़सीलन मूजिब सिंध यूनाइटेड स्टूडेंट्स फेडरेशन जे मरकज़ी सदर सैयद जलाल शाह बुखारी ऐं सेक्रेटरी जनरल जाम आकाश पंहिंजी प्रेस बयान में चयो आहे त सिंध यूनिवर्सिटी इंतजामिया तरफ़ां शागिर्दनि जूं डिग्रियूं रोकण वारो अमल गैर क़ानूनी ऐं अदालत खां मथां फ़ैसिलो आहे। अॻवाणनि जो चवणु आहे त यूनिवर्सिटी में सकाफ़ती ॾियारो मल्हाइण जे ॾोह में असांजे साथियुनि जेल भोगी अदालत मां बरी थी आया आहिनि। उन बावजूद बि समूरनि पेपरनि में पास हुअण ऐं यूनिवर्सिटी तालीम मुकमल थियण बैदि तक़रीबन 9 महीना गुज़रण बावजूद यूनिवर्सिटी इंतजामिया तरफ़ां गुज़िरियल साल सकाफ़ती ॾियारो मल्हाइण जो जवाबु ॾियण आहे। सयाफ़ अॻवाणनि ज़ेब जतोई, मुज़म्मिल अब्बासी, आकाश लाखो ऐं अरसलान आरेसर समेत ॿियनि मुख़्तलिफ़ शागिर्द तंज़ीमनि जे तक़रीबन 10 शागिर्दनि जूं डिग्रियूं रोके वरितियूं आहिनि, जेका उन्हनि शागिर्दनि सां सरासर नाइंसाफ़ी आहे। अॻवाणनि सिंध यूनिवर्सिटी इंतजामिया खे चिताव ॾींदे चयो त यूनिवर्सिटी जो वाइस चांसलर ऐं लाॻापियल अख़्तियारियूं मामले जो नोटिस वठी समूरनि शागिर्दनि खे फ़ौरी डिग्रियूं जारी कनि। ॿी सूरत में वीसी ऑफिस आॾो सख़्त एहतिजाज रिकॉर्ड करायो वेंदो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।